नमस्कार दोस्तों। कल असां MA फाइनल पेपर 8 में रखियल नाविल सागर जी संतान जे बारे में पढ़ी रहिया हुआसीं। हिन नाविल में मछुआरनि जी ज़िंदगीअ जो बख़ूबी बयानु कयल आहे ऐं उन्हनि जे रीति रिवाज़नि जो तौर तरीक़नि जो बि पिणु बयानु कयल आहे। हिन नाविल में कल असां पढ़ियोसीं त कीअं करोतमा जी शादी चैंपियन तय तो करे छॾे ऐं करोतमा खे जीअं इहो पतो थो पए त उहा रोए थी ऐं माउ खे चवे थी त अम्मा तूं मूंखे दहेज में कुझु बि न ॾिज, बसि एतिरो कमु कजि जो जेको परी कुटीअ खां तो कर्ज़ु वरितो आहे उहो उनखे मोटाए ॾे। परी कुटीअ जी माली हालत ॾाढी ख़राबु थी रही आहे। उन वटि पैसा न हुअण सबबि व्यापार नथो करे सघे ऐं व्यापार न करण जे करे ॾींहों को ॾींहुं हुनजी माली हालत कमज़ोर थींदी थी वञे। परी कुटी घणेई कोशिशूं थो करे पर उनजो भाॻ को ख़राबु आहे जो जेको वीचारे वटि थोरो घणो पैसो हो उन सां जेको माल वरितो हुई त तेज़ बारिशूं पवण जे करे उहो माल ख़राबु थी वियो आहे ऐं वरी कुदरत जी अहिड़ी का मार पई अथसि जो माल जा अघ बि अचानक किरी पिया आहिनि। ॿियनि बाज़ारुनि में बि माल जा अघ किरी पिया आहिनि, जंहिंजे करे जेको बचियल माल हुअसि सो बि हुनखे नुक़सान में विकिणणो थो पवे, जंहिंजे करे हुनखे काफ़ी नुक़सान थो खणणो पए। करोतमा जेकी परी कुटीअ सां प्यारु कंदी हुई बचपन खां, उनखे हुन इहा स्थिति ॾिसी ॾाढो ॾुख थो थिए ऐं हुनखे लॻे थो त शायदि हुनजी इहा स्थिति उनजे करे ई थी रही आहे। तंहिंजे करे उहो माउ पीउ सां बग़ावत बि करण लाइ तयारु आहे ऐं माउ खे चवे थी त पहिरियों मुंहिंजी शादी खां अॻु हिन जो कर्ज़ु मोटाए ॾियणो अथव। माण्हस खेसि आश्वासन थी ॾिए त ईअं ज़रूरु थींदो जो तुंहिंजी शादी खां अॻु हुनजो कर्ज़ु मोटाए ॾिबो, पर हुनखे विश्वास कोन थो अचेसि। पोइ ॿई माउ धीअर पंहिंजे पीउ जे तिजोरीअ मां थोरो थोरो पैसो जमा करे चोरी करे ऐं परी कुटीअ खे ॾियण जो फ़ैसिलो थियूं कनि ऐं उन फ़ैसिले खे अंजाम बि थियूं ॾियनि। हिकु ॾींहुं परी कुटी हिकु ॾींहुं चैंपियन पंहिंजी तिजोरीअ खे चेक थो करे ऐं पैसा ॻणे थो त हुननि जो साहु मुठ में थो थी पवे, पर चैंपियन खे पतो कोन थो पवे। तंहिंखां पोइ ॿिन्ही माउ धीअनि खे साह में साह पवे थो। हाणे चिकीअ करोतमा जी शादी तय थी चुकी आहे। शादीअ जी तारीख़ निकिरी चुकी आहे ऐं जेको चिकीअ सां शादी करे थो पलनी, उहो बिना दहेज जी शादी करण लाइ तयारु आहे। पलनीअ जो केरु आहे कोन, उहो अनाथ आहे, जंहिंजे करे उहो घाट वारे जॻह भेटा रखी उनखां मोकल वठी शादी करण जी तयारियूं कनि था। हेॾां चिकी बि पंहिंजी धीअ जी शादीअ लाइ ॾाढी उत्साहवान आहे। करोतमा जी शादी जी तारीख़ पकी थी वई आहे। जीअं शादी जी तारीख़ नज़दीक थी अचे तीअं आड़े पाड़े वारा सभु उनखे हिकु अलॻि ई नज़र सां था ॾिसनि ऐं जीअं रिवाज़ आहिनि तीअं रिवाज़नि खे निभाईंदे सभु आड़े पाड़े वारा उनखे सम्झाइनि था त हाणे तोखे हिकु मर्द खे संभालणो आहे, तोखे पंहिंजी पवित्रता क़ाइमु रखणी आहे। हाणे करोतमा जे मन में हिकु सुवाल थो पैदा थिए त छा अॼु खां अॻु कंहिं हिन समुंड जे किनारे ते अपवित्रता ॾेखारी आहे या अपवित्र थियो आहे त हुन सां कहिड़ो नुक़सानु थियो आहे। उहा इहा ॻाल्हि पंहिंजी माउ खां थी पुछे, पर मानस खेसि जवाबु कोन थी ॾिए। हाणे उहा ॻाल्हि हीअ जेके आड़े पाड़े वारियूं बुज़ुर्ग औरतूं या ॿियूं औरतूं अची उनखे सम्झाइनि थियूं
ऐं नसीहत ॾियनि थियूं उन्हनि खां पुछणु थी चाहे। अंत त उहा हिकु अम्मा खां इन जे बारे में पुछेसि थी। त अम्मा चवेसि थी त हिकु कहाणी सालनि जी ॿुधूं पिया था त हिकु छोकिरीअ अहिड़ो कमु कयो हो जंहिंजे करे ॾाढो नुक़सानु थियो हो। समुंड जो पाणी ज़मीन ते हली आयो हो ऐं समुंड जा जेके मिरई जानवर हुआ से वात फाड़े ज़मीन ते हली आया हुआ ऐं असां मल्हानि खे खाई पूरो कयो हुई। सभु नावूं ॼारूं बि सभु टुटी ख़राब थी वियूं हुयूं। अहिड़ी कहाणी जे बारे में ॿुधो आहे ऐं इन जे बारे में हू ॿुधाएसि थी। हाणे जेके नंढियूं नंढियूं ॿालकियूं हुन सां गॾु रहनि थियूं से करोतमा खां प्यार मज़ा पुछनि थियूं दीदी तव्हां हाणे हली वेंदव। इन तरह सां कहाणी अॻियां वधी रही आहे ऐं करोतमा राति जो जेॾीमहिल शादी खां अॻु राति जो घाट ते वञी करे सोचे थी त छा उते बि सावरनि में बि अहिड़ो ई घाट हूंदो, छा उतां जा माण्हू बि